नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी। आऊं आहियां संझा सैयद। अल्लाह से हेडलाइन ज़रा। पंजाब के शहर खुशाब में सूबाई तक PP84 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल मुकम्मल थियण खां पोइ वोटनि जी ॻणप जारी। PTI उम्मीदवार अली हुसैन खान, नून लीग जे मलिक मौज़म ऐं PP जे गुलाम हबीब अहमद विच में मुक़ाबलो। तक में 229 पोलिंग स्टेशन क़ाइम, 14 हसास करार। हसास पोलिंग स्टेशन जे कैमरान ज़रिए निगरानी कई वई। सिक्योरिटी जा इंतजाम भी सख्त कया विया। नून लीग के वकील जेके गालियों कयूं उन में दांधरीअ जा के भी सबूत नाहिनि। पीपल्स पार्टी फैसले के कंहिं भी फोरम ते चैलेंज न कंदी। कराची के तक NA 249 जी एक पोलिंग ते का भी दांधली न थी आहे। सुभाणे ॿीहर ॻणप में भी PP उम्मीदवारी कामयाबी हासिल कंदो। सूबाई वज़ीर सईद गनी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। मौजूदा IMF प्रोग्राम तमाम घणो सख्त है। IMF सख्त शर्त रखिया आहिनि, जिनकी सियासी कीमत भी रखी है। इन वक्त मईशत के खतरो कोरोना सबब है, न त असांजी मईशत की बहाली शुरू थी चुकी है। रेवेन्यू पावर सेक्टर असांजे लाइ अहम चैलेंजिस आहिनि। कामयाब जवान प्रोग्राम सां गॾु कामयाब हारी प्रोग्राम भी शुरू कंदासीं। कामयाब हारी प्रोग्राम हेठी सतह खां तरक्की लाइ ज़रूरी है। नाणे वारे वफाकी वज़ीर शौकत तरीन की प्रेस कॉन्फ्रेंस। बलोचिस्तान के इलाके रौब वेझो दहशतगर्दनि जो हमलो, 4 जवान शहीद, 6 ॼणा ज़ख़्मी। ISPR मूजिब पाक अफगान सरहद ते कंडेदार तारू लगाइण दौरान दहशतगर्दनि हमलो कयो। हमले में हवलदार नूर जमा, सिपाही शकील अब्बासी, एहसान ऐं सुल्तान शहीद थी विया। वफाकी घर वज़ीर शेख रशीद दहशतगर्दनि जे हमले में AFC एहलकारनि जी शहादत ते ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त दहशतगर्द पाक फ़ौज जा हौसला कमज़ोर नथा करे सघनि। पाक अफगान बॉर्डर ते कंडेदार तारू लगाइण जो कमु हर सूरत में मुकमल कयो वेंदो। कोरोना वायरस की पखेड़ रोकण वारो वफ़ाक जो तरीक़ो बिल्कुल समझ खां ॿाहिरि आहे। एक वॾी नाकामी इहा है त असां वैक्सीनेशन वक्त सिर न घुराए सघियासीं। कराची तक NA 249 में ॿीहर ॻणप कराइण वारी इलेक्शन कमीशन के फैसले ते हैरत थी, पर असां फ़ैसिलो तस्लीम कयो आहे। इलेक्ट्रॉनिक मशीन जूं ॻाल्हियूं पहिरां भी थींदियूं रहंदियूं आहिनि। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद शाह जो इस्लामाबाद में एहतसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। कोरोना SOP से सिविल इंतजामिया के मदद लाइ सिंध में भी पाक फौज मुक़रर। ISPR जो चवणु आहे त सूबे में मास्क पाण के लाज़मी करार ॾिनो वियो आहे। जंहिं भी कम सां ॿाहिरि निकिरो त मास्क ज़रूर इस्तेमाल कयो। थटे की सामूंडी पट्टी में पानी की खोट संगीन सूरत इख्तियार करे वरती। केटी बंदर, घोड़ाबारी और मीरपुर साकरो तालकन के वाहन और शाखुन में पीअण लाइ पानी और कोटड़ी बैराज ते पानी की संगीन खोट सबब सामूंडी पट्टी में रुकारी हालतूं पैदा थियण लगियूं। आपा के खाते पारां सामूंडी पट्टी की समूरन शाखुन में वाराबंदी जो शेड्यूल जारी करे छॾियो। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 119 मरीज़नि खां हयाती खसे वरिती। फौतुनि जो अंक वधी 18,469 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 4,133 नवां केस ज़ाहिर। NCOC मूजिब कोरोना जी हाकारी केसनि जी शरह 9.17% रही। वफ़ाकी वज़ीर असद उमर चवे थो त गुज़िरियल ॾींहुं 2 लख खां वधीक माण्हुनि खे कोरोना वैक्सीन लगाई वई। माण्हुनि जी रजिस्ट्रेशन कराइण जे अंग में भी इज़ाफ़ो थी रहियो आहे। हैदराबाद में कोरोना के 4 मरीज फौत थी विया। फौतन जो अंग 338 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 227 नवां केस रिपोर्ट। फॉल केसिस जो अंग 2008 थी वियो। कोरोना के हाकारी केसिस की शरह 13% रही। शहर के मुख्तलिफ इलाक़नि में स्मार्ट लॉकडाउन ते पुलिस अमल न कराए सघी।
कोरोना जा केस वधण जो ख़दशो। हैदराबाद में कोरोना जो मरीज़ कैदी अस्पताल में हथकड़ियुनि समेत फरार थी वियो। गुलाम रब्बानी खोसो के पुलिस फुर ऐं चोरी के इल्ज़ाम में गिरफ्तार कयो हो। गड़ा वेझो स्टील टाउन चौरंगी वटि अणॼातल गाॾी ऐं मोटरसाइकिल में टक्कर, हिकु ॼणो फौत, 2 ज़ख़्मी। सांगड़ लॻ वर्कशॉप रोड ते रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में ज़ख़्मी थियल मुनीर समो ज़ख़्मनि जा सूर नसंदे फौत थी वियो। घोड़ाबारी भरिसां वर शहर में ॻोठ गुलाम हुसैन जाड़ो जो रहवासी नौजवान मौज़ अली जाड़ो फौत थी वियो। नव देरो भरिसां ॻोठ फुलवटा में मासूम नीगरी पानी जी खॾ में बुॾी फौत थी वई। फौती बाड़ी जी सुञाणप लाड़काणे भरपासे वारे इलाइक़नि में रोडू कुतनि जो आज़ार घटिजी न सघियो। रोडू कुतनि वधीक 21 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। ज़ख़्मी खे चाणके अस्पताल मां वैक्सीन कराई वई। लखी गुलाम शाबे जो ॻोठ ॾिनो माछी में मासूम बाड़े अकरम माछी के बेदर्दी सां क़तल करण खां पोइ संदसि लाश तालाब में उछलायो वियो। मक़तूल बाड़े जे वारसनि पारां चई जवाबदारनि गुलाम अली, अमानुल्लाह, शकील ऐं कुर्बान माछी के खिलाफ एनसी दाख़िल। मक़तूल नीगर जे वारसनि मुतालबो कयो आहे त क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। कराची जे ईसा नगरी वारे इलाइक़े में मासूम बाड़ी सां मुबैना जिंसी ॾाढाई वारो मामलो। गिरफ़्तार जवाबदार आमिर मक़ामी अदालत में पेश। अदालत जवाबदार खे 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। वक़्फ़ो भरिसां कुझु ॾींहं अॻु मुबैना तौरु आबाद कंदड़ नौजवान सलीम मुगैरी वारे मामले नओं रुख़ इख्तियार करे वरितो। नौजवान जे वालिद जो चवणु आहे त जुआ जा पैसा हाराइण तां पुट खे पंहिंजे मामे गोलियूं हणी क़तल कयो आहे। वक़्त सिर अस्पताल न पहुचाइण सबबि पुट ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम ॾिनो। कदकोट में भरपासे वारा इलाइक़नि में ओड़ी जे वबा ते ज़ाब्तो न अची सघियो। ईदगाह पाड़े में मासूम नीगर ओड़ी बिगे फौत थी वियो। 17 ॾींहनि अंदरि 10 ॿारड़ा मोज़ी मर्ज़ में फौत थी चुका। पीर जो ॻोठ भरिसां वॾा माछू मां अगवा थी वियल औरत ऐं 2 ॿार बाज़ियाब न थी सघिया। जवाबदारनि अगवा थी वियल औरत शबनम, संदसि धीउ अलीशा ऐं भाणे जो असद अली जे वारसनि खां 50 लाख रुपया भूमि तलब कई। करमपुर वेझो ॻोठ महरो वटां बपोरे ते बशीर चाचड़ ऐं निज़ाम चाचड़ हथियारबंद हथां अगवा थी विया। मुग़विन जे वारसनि जो इन सावे ते एहतजाजी धरणो रोड ब्लॉक। कंदकोट पुलिस वारा उताणे आवाज़ ते जी धाड़ेलनि हथां अगवा थी वियल 5 ॼणनि खे बचाए वरितो। पुलिस मूजिबि अगवा थियण खां बची वियलनि में मोहम्मद वारिस, अनवर ख़ासकेली, कुर्बान मेमण ऐं सिकंदर अली शामिल आहिनि। ऐं नवाब अली मोहम्मद वासी आदिल मुस्तफ़ा गुज़िरियल 2 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम। संदसि पतो न पियो, वारिस परेशान। खैरपुर जे फैज़ाबाद कॉलोनी जो रहवासी नीगर हुज़ैफा मंगणे जो गुज़िरियल 3 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम, वारिस परेशान।